अस्सलाम संगत संगत आज आयासीं असां हिते KFC में। हे KFC वारनि जो काउंटर अॼु KFC जो सामान था वठूं हितां। ऐं हिते जेको आहे पिज़्ज़ा डिलीवरी वारा या डिलीवरी बॉय जेके हूंदा आहिनि, ॾिसो था मां तव्हांखे ॾेखारियां थो ॿाहिरि निकिरी त हिते माण्हू कीअं कमु कंदा आहिनि अथी सऊदीअ जे अंदरि परदेस में जेके हे संगत पिज़्ज़ा डिलीवरी वारा बीठा आहिनि। पाण ॿाहिरि हलूं था। हे हूंदा आहिनि तलब लाइ हिते। तलब मीन्स ऑर्डर। ॿाहिरि निकितासीं। हे रोड जो नालो आहे जेको आहे त शारा हीरा। ऐं हे दोस्त जेके आहिनि परदेसी ॿाहिरि ऑर्डर जो इंतज़ारु था कनि। जॾहिं हिननि वटि ऑर्डर ईंदो मोबाइल ते पोइ हे वेंदा ऐं खणी हे पहुचाईंदा पंहिंजी मंज़िल ते। हे सभु अची हिते बीठा हूंदा आहिनि त हिननि खे ऑर्डर ईंदो आहे त जेका शइ को घुराईंदो, को पिज़्ज़ा, को बर्गर, को चांहि या जेका बि शइ आहे उहे पोइ इहे हितां खणी ईंदा आहिनि। हितां ॿियो साम्हूं आहे ताज़िज़ जे नाले सां। हिन जे परियों बि अञा हेॾो मैकडोनल्ड वारो आहे। परियों हिकिड़ो आहे, हिन जे परियों जेको आहे त कोडू आहे। हे शारा हीरा हीरा मॉल चवंदा आहिनि। हे शारा हीरा जो मॉल मस्जिद परियों बि बीहंदा आहिनि छोकिरा के इलाही। इहा आहे लाइफ दा परदेस जी, जेके जिते कमाईंदा कमु था कनि, इंतज़ारु था कनि, पंहिंजो सॼो ॾींहुं डिलीवरी कंदा आहिनि। हिन जी राइड हूंदी आहे जेका घटि में घटि चवंदा आहिनि 15 राइडूं हिन खे लाज़मी करणियूं हूंदियूं आहिनि 10 कलाकनि में। 15 तलब कंदा आहिनि तॾहिं हिन जो वञी जेको आहे हिन जो छा चवंदा आहिनि उहो ऑर्डर ठहंदो आहे। जेको टारगेट हूंदो आहे न उहो पोइ पूरो करिणो हूंदो आहे हिन खे 15 डिलीवरी जो। दोस्तों ही आहे स्टार बॉक्स जे नाले सां कॉफ़ी जेका अमेरिकन आहे। हे ॾिसो इहा आहे स्टार बॉक्स जे नाले सां। वॾी महांगी कॉफ़ी आहे, तक़रीबन 20 रियालनि जो हिकिड़ो कोप आहे। हे कॉफ़ी जी शॉप आहे अमेरिकन स्टार बॉक्स जे नाले सां। ऐं हे आहे हीरा मॉल में। पाण हाणे हीरा मॉल खां ॿाहिरि निकिरूं था। हे सॼो हीरा मॉल आहे, शॉपिंग मॉल आहे वॾो। सफ़ाई सुथरा केॾी न सुहिणी आहे संगत। ॾिसो इहा आहे पाण जेको आहे त सफ़ाई सुथरा आहे कोन पंहिंजे ॻोठनि में या वॾे होटलनि ते वञी वेहो रुॻो मखियूं। हिते रोड रस्ता साफ़ सुथरा, माहौल साफ़ सुथरो। हे साम्हूं मैकडोनल्ड। पहिरियों पाण वियासीं KFC किनताकी ते, उतां वरितीसीं बूस्ट वग़ैरह। वो हाणे ॾिनोसीं मैडम खे हिते। पाण हितां निकिता हलूं था। वॾी पार्किंग ॾिनल आहे चारों तरफ़। तमामु ॾिसंदड़ संगत खे, दोस्तनि खे, तमामु सिंध वासियुनि खे गुज़ारिश आहे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, प्लस बेल आइकॉन खे प्रेस कयो। तमामु वॾी महिरबानी जेके मुंहिंजे चैनल खे वॉच कनि था दोस्त। सॼी मां उञायल पखी। हे साॻियो ई दोस्तो हीरा मॉल आहे। वो फ्रंट साइड हुए, बैक साइड आहे पोयूं। पाण हीअं निकिता था हलूं। असल में हिते दोस्तो ॿाहिरि मुल्कनि में कहिड़े बि तव्हां वेंदो त अचण जो रस्तो हिकु हूंदो आहे दग, वञण जो ॿियो दग हूंदो आहे। ईअं न आहे त तव्हां हिकिड़े दग खां अचो वञो। फ्रंट साइड जेका हीअ अॻियों अचण जी, बैक साइड पोयों वञण जी आहे। तव्हां काॾे वेंदो
ईंदो हिकिड़े दग सां वेंदो ॿिए दग सां। ही घिटियूं आहिनि सर्विस रोड आहिनि, हिते तव्हां घुमी सघो था ॿाहिरि, डबल गाॾियूं अचनि थियूं, अचण वञण जो मसइलो न आहे। असल आबादी जेका अंदरि जा रोड आहिनि उहे तव्हां डबल में यूज़ करे सघो था। अल्लाह त चाचा इंतज़ार थो करे, सोचे थो मां काॾे निकितो। हाणे इहो अथव भाई पाकिस्तान खां ॿाहिरि सऊदीअ में वो हमरा नओं आयो आहे, भुलिजी वियो, चए थो यार हे त गाॾी अचे थी, मां नथो वञा, रिटर्न थो थिए। हू शख़्स गाॾी पियारे वापसी रिवर्स थो अचे पोइ हिते, पोइ हिन रोड सां ईंदो। ईअं न आहे त हल त हलूं त का ॻाल्हि ई कोन्हे। नओं माण्हू ॿाहिरि ईंदो हो हिबकंदो, झिझकंदो, हुनखे भउ थींदो त यार ईअं न त साम्हूं को पुलिस वारो बीठो हुजे मूंखे रोके चालान ॾे। हिकु त चाइना जा माल अहिड़ा आहिनि, प्लास्टिक जी स्टैंड आहे, उहो लॻल बि मज़बूती सां आहे, पर पोइ बि धड़के ते जंप कढनि ते लुॾे थी। हालांकि स्टैंड त मज़बूत लॻल आहे पर पोइ बि लुॾे थी, अलाए छो छाजे करे लूज़ थी वई आहे। असल में हिननि जा बि एॾो न आहे न, हेठि मथे कंध खे लोॾींदा आहिनि, गाॾियुनि में वेठा हूंदा आहिनि छोकिरा, उहे लूज़ थी वेंदा आहिनि। प्लास्टिक जा नंढा जेके नका हूंदा आहिनि या वाइशल चूड़ी चइजे प्लास्टिक जी, उहो जेके आहिनि भॼी पवंदियूं आहिनि। ॾिसी खिले थी मुर्गी मिले थी। ॻोठ वारा बि ख़ुशि त साईं, असांजा जेके आहिनि पुट ॿाहिरि सऊदी, दुबई, उर्दन, ओमान, हेॾे मिडिल ईस्ट में वञी कमाइनि था। हिते हालात अहिड़ा आहिनि, इंसान परेशान लॻा पिया आहिनि। संगत ही आहे शारह तरीक़ुल मदीना। शारह ऐं तरीक़ चवंदा आहिनि रोड खे, रोड जो नालो आहे मदीना, जेका मदीना मुनव्वरा खां अचे थो सिधो डायरेक्ट, ऐं अरबीअ में चइजे त अलातूल। ऐं हेॾे जाॾे वञूं था असां, हेॾे जेको आहे त बलद आहे, भाइरो असां सिधा हलंदासीं भाइरो। हलो उस्ताद सिग्नल खुलियो अथई, उहो अदा रोड ते बीह, मोबाइल ते न ॻाल्हाए। अहिड़ा ड्राइवर बि असांखे लॻी ईंदा आहिनि रिड़ में। सिग्नल ते बीठो आहे, शायदि होॾे पासे वारी गाॾी स्पीड में निकिरी वई। अहिड़ा असांखे ॼट बि मिली वेंदा आहिनि जेके सिचुएशन न आहे ॾिसंदा, तकड़ में सिग्नल खुलियो निकितो हलियो वञे, ईअं त पोइ ॿियो अचे। पंहिंजो पाकिस्तान त आहे कोन जो बची ईंदो, 3000 जो मुखालफ़ो आहे। तव्हां सिग्नल टोड़ियो, इशारे ते न बीठो, अला तो 3000 रुपया अची वेंदे। हाणे ॿाहिरि चढ़ूं था तरीक़े मदीना जे मथां। इहा त लोडिंग लोडिंग गाॾी सूज़ो वारनि जी, जेके पाण मज़दा चऊं। मज़दा 3500 मज़दा आहे न, 3500 सीसी, उहा ई आहे। पर हे सूज़ो वारनि जी आहे, हो मज़दा कंपनी वारनि जी आहे। साईं असां
अची वियासीं हाणे शारा कुरैश ते। ओ चाचा सिलो करना ये तो तू मूंखे मां सिलो कयां तूं पाणी बि सिलो थो करे। हालांकि मां त जगह ॾिनमि मां चयो बीह था तूं वञ मां निकिरां थो, लेकिन हुन चयो आहे मां थो बीहां तूं वञ। हली आयासीं पाण हेॾां। अॼु त रश जाम लॻी पई आहे। वायरो अॼु त तमामु हाणे रश आहे। हलो 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 अदा हलो, सिग्नल बि खुलियल आहे पर पाण सिग्नल पहुचंदासीं सिग्नल बंदि थी वेंदो। ओयो आई न धक सिग्नल झटका हया ओए हदा। वेरी गुड वेरी गुड। अल्लाह साद सिग्नल खुलियो असांजो बि। दोस्तो ही आहे रोड जेको हिन जो नालो आहे शारा कुरैश। पाण असां अची वियासीं हाणे शारा कुरैश जे मथां। असल में नंढो रोड आहे, आबादी वॾी आहे, ॿिन्ही पासनि जेको आहे त आबादी आहे, त हिन रोड ते रश घणो थींदो आहे। वरी हितां जा माण्हू बि अहिड़ा आहिनि, हा ॾिस तकड़ियल आहिनि, हे 7 महीने जा पैदाइश थियल आहिनि सभु। ॾिसनि बि था गाॾी बीठी आहे, गाॾी हले थी, ॾाढो जॻह कोन्हे, पोइ बि हे चवंदा असांखे रस्तो ॾे, हारून ॾेई भॼन। हितां घणा आया माण्हू में एहतराम वस्ती थिए या निकिरे थी, हिननि बिल्कुलु ई पंहिंजे सिंध में गाॾी निकिरे थी जॻह ॾींदी वठी निकिरी आहे। ॾिसूं था त गाॾी कोन निकिरऊं था, अॻिली बार तूं निकिरंदो पोइ मां पर हितां जा अहिड़ा लूसी माण्हू आहिनि, बेकार में बेकार माण्हू हितां जा आहिनि। ऐं ख़ासि कर में हे जेके नवां टटू छोरा, इहो त न इंडिकेटर ॾिसनि, इशारो ॾिसनि ई न गाॾी जो रुख ॾिसनि, बसि जाॾे मुंहुं गुत निकितो हले वेंदा। छो जो हिते गाॾियुनि जी एतिरी वैल्यू न आहे ऐं इंश्योरेंस गाॾियूं आहिनि, सस्ती गाॾियूं आहिनि, ज़्यादातर गाॾियुनि जो एक्सीडेंट थींदा आहिनि इन्हीअ करे। त हिननि खे को एहसासु न आहे की महांगी गाॾियूं वठनि त सुबुह शाम हुनखे ज़ुबान था चटनि त एतिराम सां हलाईंदा, बचाईंदा पाण खे। हिते परदेसी पाण खे पाण बचाईंदो आहे, हिकु हींअर कोन बचाईंदा आहिनि। छो जो परदेसी खे ख़बर आहे त तनख़्वाह घटि आहे, वरी जेके मसइला थींदा त उहे पाण खे भोगणा पवंदा। सऊदी जो निज़ाम अदा ईअं आहे त ड्राइवर ज़िम्मेदार आहे हर शइ जो, चाहे गाॾी एक्सीडेंट थिए या को ॿियो को हादसो थिए या सिग्नल टुटे या स्पीड जो मुखालफ़ो अचे, चालान अचे, हर ॻाल्हि में ड्राइवर ज़िम्मेदार आहे। त इन करे पंहिंजा परदेसी भाइर जेके बि आहिनि त उहे एतिराम सां हलाईंदा आहिनि, एहतियात करे हलाईंदा आहिनि। ऐं हितां जा जेके आहिनि टटू छोरा, हिननि खे 3-4 शयूं खपनि बसि। हिकिड़ो हथ में मोबाइल हूंदो, गाॾी हलाईंदे मोबाइल में ॻाल्हाईंदा, ख़बर ई कोन्हे असां रोड में आहियूं पार्क में आहियूं बागनि में। वरी हिननि खे खपे हितां जो गहो, रन हूंदो साण, बसि पोइ हिननि जहिड़ो आहे कोन। सियाणा बि दुनिया में इहे ॿी सभु जेका आहे त दुनिया जी आवाम चरी आहे, उहे पागल आहिनि। उहे सियाणा ऐं अशरफुल मखलूक़ात इहे माण्हू आहिनि। पाण अची वियासीं पंहिंजे एरिए में। पाण असां हाणे हलूं था घर जी साइड। नमाज़ जो टाइम आहे, दुकान सभु बंदि लॻा।